आड़ा में आलान या अणथड़ी, आड़ा में आलान या अणथड़ी ऐं सोन में कारान या अणथड़ी। जे वक्त सिंध जो उस्ताद छॾे ऐं मरकज़ी काबिना चवे छालाए ऐं छाकाण या अणथड़ी। वाह अॼोके हिन तकरीब जी जेका हल वफ़ादारी तकरीब आहे इन में मरकज़ी काबिना से गुलाम रसूल मारन की पूरी टीम के मुबारक हुजनि ऐं मामूल के हिसाब से गस्टा जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी साईं मंसूर पवर साहब, साईं एजाज अहमद साहब, साईं बागी साहब जेके दोस्त खटे आया आहिनि इलेक्शन उन्हनि खे बि मुबारक हुजनि। मां सम्झां थो त ही जेका हाल में जेका दोस्त जी गंजाणी आहे ही सिंध जी जनरल पार्टी आहे। मां सिर्फ़ चेयरमैन जे सदर का सियासी तकरीब कोन थो करणु चाहियां, ॻाल्हाइण जे लाइ ही जेको सॼो काज आहे इन जो मां ई गवाह आहियां। छा वियो, छा वापरियो, कंहिं छा चयो, कंहिं छा न चयो, जेकॾहिं खुली ॻाल्हाईंदासीं त पोइ ही सियासी तकरीब थी वेंदी। तंहिंजे करे शार्ट में मां इहो ज़रूरु चवंदुसि त साईं गुलाम रसूल मारन जी गुज़िरियल काबीना में मां मरकज़ी जनरल सेक्रेटरी हुयुसि। शुरू का वठी पहली वर्किंग कमेटी असांजी थी तो उन वर्किंग कमेटी में ही दोस्तन तजवीज़ पेश कयूं जे हींअर साईं इंतज़ार साहब चई वियो दादा तव्हां मुफ़ाहिमती कमेटी उठायो ऐं गुलाम रसूल साहब सदाईं इहा ई ॻाल्हि कई जे परवीन शाकिर जो शेर साईं इंतज़ार साहब शौक़ सां पढ़ंदो आहे त इस शर्त से खेलूंगी पिया प्यार की बाजी, जीतूं तो तुझे पाऊं, हारूं तो पिया तेरी। वाह जमाली, वाह सदाईं गुलाम जमाली, रसूल साहब पंहिंजो पासो घटि करे दोस्तन के चयो दादा फैसलो करे मुखे बुधायो मुखे छा करणो आहे। मुखे ताको हुजे ज़िलो हुजे को भी हिकिड़ो ताके ज़िले जो सदर उथी मुखे इहो चवे जेका गुज़िरियल टेन्योर में सिटिंग पार्टी जो सदर हुयो उन्ही पंहिंजो मेंबर बि जेकॾहिं के इलेक्शन कमेटी के ॿिए खे ॾिनो आहे मां उनखे सलाम कंदुसि। ही गुलाम रसूल वारे उनजी काबीना ऐं उनजा दोस्त हुया जिन मरकज़ी जेको आहे सो सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जो बि उन्ही खे ॾिनो, मेंबर बि उन्ही खे ॾिनो, इंडस्ट्री डिपार्टमेंट जो वञी टियों मेंबर गुलाम रसूल मार का खसे त गुलाम रसूल मार चयो उस्तादनि जी अदालत में हलो। जॾहिं असांजे ताक़त इलेक्शन में थी त मुंहिंजी जेको आहे सो दोस्तनि सां मुलाक़ात थी खुफ़िया तौर ते असांजे गुलाम रसूल साहब ॻाल्हि शेयर कई। मूंखे इहा ॻाल्हि चई वई त दादा तव्हां हिकिड़े जमाली पेटियल ठाही वरी बि जमाली हथ में पेटियल भाई आहे ऐं मोकिलियो आहे त तूं इहो शेड्यूल कैंसिल कर। मां चयो मां कैंसिल करण लाइ तयारु आहियां। अवल जेको तव्हां शेड्यूल ऐलान कयो आहे उहो कैंसिल कयो त मां बि करण जे लाइ तयारु आहियां। के बार साहिबान तोखे कोन मञींदा। मां चयो मां ॼाणियां बार साहिबान ॼाणनि, जेकॾहिं बार साहिबान न मञियो त गाज़ी खान पंहिंजी पूरी टीम सां गॾु तव्हांजे पासे हूंदो। उन्हनि इहा ॻाल्हि न कई, 2 ॾींहंनि जो वाइदो करे फिरी हलिया विया। मां हेतिरो ज़रूरु चवंदुसि त असां सदाईं इहा कोशिशि कई मां एज़ अ चेयरमैन या गुज़िरियल मरकज़ी काबीना इलेक्शन सिंध में हिकु थिए वधीक बहितर आहे। पर साईं इंतज़ार मां तव्हां सां ऐं सिंध जे उस्ताद सां मुखातिब आहियां। नज़रियाती इख़्तिलाफ़ात हूंदा आहिनि उते ठाहिया थींदो आहे। ही नज़रियाती इख़्तिलाफ़ात न आहे। मां आहियां कुर्सी ते त सिंध संवरजी वई, मां न आहियां त सिंध बिगड़जी वई। ही नज़रियाती इख़्तिलाफ़ात आहिनि को ज़ाती अनाउ ज़ाती मुफ़ाद आहिनि। तंहिंजे करे मां इहो एतिरो ज़रूरु चवंदुसि त पंहिंजे मरकज़ी काबीना जे जनरल सेक्रेटरी जे तौर खां वठी मौजूदा चेयरमैन जे तौर ते मां इहो ज़रूरु सिखियो आहे त हुननि दोस्तनि खे तव्हां सुभाणे सॼे सिंध जो उहिदो ॾेई छॾियो। आमन सदकरा करे वेही रहंदा जेसिताईं उहिदो न ॾींदव। एतिरे क़दुरु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे यार, असांजे तालुकनि में असांजे ज़िलनि में असांजे शेड्यूल ते इलेक्शन में हिसो वठी उते हाराए था वञनि। वरी हुननि जो जेको आहे सो जेके खयूं था वठनि तव्हांजे डीपीएल में नोटिफिकेशन खयूं था वठनि, असांजूं लिस्टूं फोटो कॉपियूं करायूं खयूं था वठनि, उन्हनि में वरी उहिदेदार असांजे नॉमिनेशन फार्मनि ते हू उहिदेदार मालिया सेक्रेटरी वरी होॾां हुननि जे उहिदनि ते जेको आहे सो तालुकनि जा सदर ऐं ज़िलनि जा सदर अञा आला तौर में इख़्तिलाफ़ रखे हलिया विया धड़ा ॿधी में मञोसीं। मां तव्हांखे अहिड़ा 50 नोटिफिकेशन ॾेखारे जेके मां रखंदो वियो आहियां। मुंहिंजे शेड्यूल ते तालुकनि में हिसो वरितो अथनि, हाराए वञी 100-150 वोटनि जे लीड ते हारण जे बावजूदि होॾे वञी उहिदेदार जा मुंहिंजो दादू तव्हांजे जा जेको आहे सो गवाह आहे तव्हांजे जा दादू तालुके में 87 वोटनि ते हाराए होॾे ज़िले जो सदर थी वियो। मेहर में हारण जे बावजूदि वरी होॾे उहिदेदार केर शाह में हारण जे बावजूदि वरी
तव्हांजो रोशो फ़िरोज़ तव्हांजे अॻियां बीठो आहे असां इहो चऊं था त बाबा हाणे हीअ जेका मुफ़ाहिमती कामेटियूं मुफ़ाहिमती उन दौर में हूंदी जो कंहिंजे लॻजी वञिबो हो उहो मान ॾींदो अॼुकल्ह मुफ़ाहिमती कामेटी जेका आहे मां इहो थो सम्झां त असांजी घटिताई आहे सिंध जे उस्ताद खे मुंहिंजी गुज़ारिश आहे हीअ जेका मर्कज़ी काबीना आई आहे घसा जी हुजे या पेटियल जी उनजो तव्हां साथ ॾियो तव्हां यकीन कयो जे असां इंतज़ारु कयो त हिकु तीली फुटी करण जी देरि आहे सिंध जो उस्ताद हींअर एतिरो त हिननि गवर्नमेंट जी पॉलिसियुनि खां परेशान थी चुको आहे जो काबीना ऐलान कंदी इंशाअल्लाह ताला त तव्हांजा मसइला हल थी वेंदा मां हिकु दफ़ो साईं मोहम्मद शरीफ साहब जेको आहे सो पंहिंजे पैनल जो सदारती उम्मीदवार हुयो हिन इलेक्शन में हिसो वरितो ऐं असांजी जेका रिज़ल्ट निकिती उनखे जमहूरी अंदाज़ जो जामो पाराईंदे उन रिज़ल्ट क़बूल कई ऐं मां पंहिंजे इलेक्शन कमीशन जेका आहे उनजो बि मां शुक्रगुज़ार आहियां जिन असां मूंसां यकी वक़्तनि फ़वक़्तनि सहकार कंदा रहिया मां साबिक़ा जेको असांजो चेयरमैन रही चुको साईं पीर मुज़फ़र हुसैन शाह केतिरनि ई मां क़दमनि ते केतिरनि ई वक़्तनि ते उहो साईं खां के पेचीदा सलाहूं वरितियूं हूंदियूं साईं असांखे सलाहूं ॾींदो रहियो असांजी जेको आहे सो रहनुमाई कंदो रहियो ऐं सॼी सिंध जो उस्ताद तालकत ज़िलनि सभिनी डिवीज़न जे दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार आहियां थी सघे थो दानिस्ता गैर दानिस्ता के शयूं खां घटि वधि थियूं हुजनि मां उन जे लाइ बि माज़रत आहियां अॼु जेको सॼो पिंडाल आहे इन ॻाल्हि जी गवाही आहे त सिंध जो उस्ताद तंज़ीमी जमहूरी अमल जो पासदार आहे ऐं उन अमल खे जेको आहे सो अॻिते वधाइणु चाहे थो इंशाअल्लाह ताला जे दोस्तनि चयो आहे हीअ काबीना तव्हांजा मसइला हल कंदी गस्टा हूंदी पेटियल हूंदी मूंखे यादि आहे जॾहिं तंज़ीमुनि ते बैन लॻो हुयो साईं रफ़ीक जरवार सिंध जो सदर हुयो मां साईं अब्दुल गनी कुंवर साहब गस्टा साइड जो सदर हुयो हीअ तारीख़ूं हलियो तव्हांजी तंज़ीमुनि तां बैन हटियो तव्हांजी तंज़ीमूं बहाल थियूं अॼु बि मां सम्झां थो साईं मंज़ूर जी शिकिल में साईं असांजे एजाज़ साहब जी शिकिल में साईं गुलाम रसूल मान साहब जी अॻुवाणी में ही दोस्त निकिरंदा मां नथो सम्झां सिंध जे उस्तादनि जा मसइला हल न थियनि तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जीअं सिंध जी उस्ताद जीअं पेटियल जीअं गस्टा जीअं सिंध जा उस्ताद महिरबानी